नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सोभوديرو ख़बरदार सोभوديرو लॻ नवाड़ो जे शहबाज पब्लिक स्कूल जे टिएं दर्जे जे शागिर्द वाजिद चना पंहिंजे अमन सां गॾिजी तालका प्रेस क्लब सोभوديرو पहुची दायूं त आउं हिकु स्कूल टाइम खां अॻु बिस्किट वठण लाइ पंहिंजे घर भरिसां राशिद अत्यार वलद मारूफ अत्यार जे किराने जी दुकान ते वियुसि। स्कूल टाइम खे देरि थियण करे मूं उन खां जल्द बकाया घुरण जो चयो, जंहिं ते हुन मूंखे तशदुद कयो ऐं मूंखे चंबा हणी मारंदो रहियो ऐं चयो त अड़े मोची जा पुट तकड़ छो थो करीं। मुंहिंजी दांह करण ते मुंहिंजी अमड़ पहुती त उन सां बि बदतमीज़ी करे गार कंद करे हिरासा कयो, जंहिं खां पोइ असां सोभوديرو थाणे ते पहुची हुन ख़िलाफ़ फरियाद कईसूं, पर सोभوديرو पुलिस बाअसर जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। असां SSP खेरपुर, DIG सखर, IG सिंध, इंसानी हुकूक जी तंज़ीमुनि, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त जवाबदार राशिद अत्यार खे गिरफ़्तार करे मेरिट जी बुनियाद ते असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।